आला अदालती जजन के ख़त में लगायल इल्ज़ामनि जी जांच लाइ कमीशन जोड़ण जो ऐलान। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ी सां मुलाक़ात। कानून वारे वफ़ाक़ी वज़ीर आज़म नसीर तारड़ ऐं अटॉर्नी जनरल जी भी मुलाक़ात में शिरकत। इस्लामाबाद हाई कोर्ट के जजन के ख़दशनि ते गोर वीचार। आज़म नसीर तारड़ जो जणाए त इस्लामाबाद हाई कोर्ट के जजन के ख़त ते जांच कमीशन जोड़ी वेंदी। 2-4 ॾींहनि अंदरि कमीशन सरबराह जो नालो अची वेंदो। वो इहो मामलो सुभाणे वफ़ाक़ी काबीना अॻियां पिणु रखंदा। वज़ीर आज़म वाज़िह कयो आहे त अदलिया जी आज़ादी ते कंहिं बि क़िस्म जी सौदेबाज़ी न कई वेंदी। जजन जो ख़त ज़ाब्तनि जी भञकड़ी आहे या न, फ़ैसिलो अदलिया कंदी। अहिड़ो को मामलो साम्हूं अचे त लिकाइण न घुरिजे। पाक फ़ौज जी क़ुर्बानी जो एहतराम कयो वञे। हमेशह पाक फ़ौज ते आङुरियूं खणणु सुठो अमल न आहे। चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ी साजी सरबराही में फुल कोर्ट इजलास जो पधरनामो जारी। पधरनामे में चयो वियो आहे त अदलिया में कंहिं बि क़िस्म जी मुदाख़लत बर्दाश्त न कई वेंदी। अदलिया जी आज़ादी ते सौदेबाज़ी जी इजाज़त नथी ॾेई सघिजे। इत्तिफ़ाक़ राय सां फ़ैसिलो कयो पियो त चीफ जस्टिस खे वज़ीर आज़म सां मुलाक़ात करणु घुरिजे। जजन जे ख़त में लगायल इल्ज़ामनि जी नोयत खे नज़र में रखंदे चीफ जस्टिस इजलास सॾायो। चीफ जस्टिस समूरनि जजनि जूं शिकायतूं बि ॿुधियूं। सुप्रीम कोर्ट फ़ौजी अदालतुनि खे महफ़ूज़ कयल फ़ैसिला ॿुधाइण जी इजाज़त ॾेई छॾी। सुप्रीम कोर्ट पंहिंजे फ़ैसिले में चयो आहे त रुॻो अहिड़नि केसनि जा फ़ैसिला ॿुधाया वञनि जंहिं में नामज़द माण्हू ईद खां अॻु आज़ादु थी सघनि था। अटॉर्नी जनरल अदालत खे ॿुधाए त मजमूई तौरु 105 जवाबदार फ़ौज जी हिरासत में आहिनि, जिन मां 20 माण्हू अहिड़ा आहिनि जिन जी ईद खां आज़ादी थी सघे थी। उन्हनि 20 माण्हुनि जी आज़ादी जा 3 मरहला आहिनि जिन खे फॉलो करणो पवंदो। बरियत ऐं घटि सज़ा वारनि खे रिआयत ॾेई आज़ादु कयो वेंदो। कराची समेत समूरे मुल्क लाइ बिजली ₹2.75 फ़ी यूनिट महांगी। नेपरा बिजली जे अघनि में नए इज़ाफ़े जी मंज़ूरी ॾेई छॾी। बिजली जे अघनि में इज़ाफ़े सां वाहिपेदारनि ते 85 अरब 20 करोड़ रुपयनि जो इज़ाफ़ी भार पवंदो। वफ़ाक़ी काबीना 24 नाला ECL में शामिल करण जी मंज़ूरी ॾेई छॾी। तहरीक इंसाफ़ अक़वान बाबर ऐवान जो नालो ECL मां ख़ारिज करण जी बि मंज़ूरी। ECL कमेटी जी सरबराही कंहिं वफ़ाक़ी वज़ीर खे न ॾियण जो फ़ैसिलो कमेटी जी सरबराही वज़ीर आज़म शहबाज शरीफ पाण कंदो। ख़ुराक खाते तरफ़ां 2022 जे बरसातुनि जो फ़ाइदो वठी 3,80,000 कणक जूं बोरियूं खुलियल बाज़ार में विकिरो करण जो इंकशाफ। विकिरो कयल कणक जे एवज़ बोरियुनि अंदरि मिटी विझी अंग पूरो करे क़ौमी ख़ज़ाने खे 3 अरब 22 करोड़ जो धाड़ो हयो वियो। सिंध टीवी न्यूज़ इन्वेस्टिगेशन सेल फूड खाते में थियल मेगा करप्शन जी छिड़काईंदड़ जांच रिपोर्ट हथ करे वरिती। ऑरेंज एंड ग्रीन लाइन मंसूबे खे जोड़ण लाइ शटल सर्विस शुरू करण जो फ़ैसिलो। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील मेमन जी सदारत ते ट्रांसपोर्ट खाते जो आला सतह इजलास। शर्जील मेमन जो चवणु आहे त ईद खां पोइ नुमाइश खां टावर ताईं शटल सर्विस शुरू कई वेंदी। निगरान हुकूमत तरफ़ां रेड लाइन BRT ते ध्यानु न ॾियण सबबि कमु रोलण जो शिकार थियो आहे। समूरनि स्टेक होल्डरनि सां मशवरो करे कमु हिकु दफ़ो ॿीहर तेज़ी सां शुरू कयो वेंदो। हाणे इंटर सिटी बस मंसूबनि ते बि कमु शुरू कयो वियो आहे। हिकु ज़िले खां ॿिए ज़िले ताईं ट्रांसपोर्ट मंसूबे लाइ 500 बसूं ख़रीद कई वेंदियूं। कचे में धाड़ेलनि ख़िलाफ़ ऑपरेशन लाइ CPLC खां टेक्निकल मदद वठण जो फ़ैसिलो। कचे में ड्यूटी कंदड़ पुलिस एहलकारनि खे ख़ासि अलाउंस ॾियण जो ऐलान। IG सिंध गुलाम नबी मेमन जो चवणु आहे त धाड़ेलनि ख़िलाफ़ ऑपरेशन ऐं मौक़नि जी बाज़ियाबी लाइ CPLC खां टेक्निकल मदद हासिल कई वेंदी। कचे में मुक़ररु पुलिस एहलकारनि खे 10,000 रुपया ख़ासि अलाउंस ॾिनो वेंदो। शहरियुनि खे लालच ॾेई ऐं हिरखाए अगवा करणु पुलिस लाइ चैलेंज आहे। नौशहर फिरोज़ी अदालत तरफ़ां आम चूंडुनि दौरान झेड़े जे केस में GG अॻवाननि जी ज़मानत मंज़ूर। 50,000 रुपयनि जी ज़मानत दस्तावेज़ जमा कराइण जी हिदायत। ग़ुलाम मुर्तज़ा जदोई जे मुस्तक़िल ज़मानत मंज़ूर थियल। ऐं शिकारपुर में बदअमनी ते ज़ाब्तो न अची सघियो। वधीक हिकु ॼणो अग़वा। नापरकोट थाणे जी हद में हथियारबंदनि 3 ॼणनि खे यरकुमाल बणाए वरितो। ॻोठाणनि 2 ॼणनि खे छॾाए वरितो। अब्दुल करीम चाचड़ अग़वा।